अच्छा, पहिरीं तव्हांजा वालिद मोहम्मद शाह इमदाद शाह जेके आहिनि, पोइ तव्हांजा वॾा भाउ जलाल मोहम्मद शाह पार्लियमानी जेकी सियासत में आया, ऐं जॾहिं त साईं जीएम सैद पार्लियमानी सियासत खां बिल्कुलु लातालकी जो इज़हार कयो हो, त पोइ छा सबबु आहे जो तव्हांजो ख़ानदान पार्लियमानी सियासत ई ते एतमाद करे थो? ॾिसो, साईं जीएम सैद जा हमअसर जेके माना पंहिंजा आहिनि सियासत जी, उहे या उन वक़्त जा उहे सभु जेके साईं सां गॾु हुआ उहे बि छॾे विया। जॾहिं साईं एंटी इस्टेब्लिशमेंट सियासत कई, ऐं माना 60s ऐं 50s जो ॻाल्हि करियां, छो उन वक़्त ते बि 1 यूनिट आहियां, साईं 1 यूनिट जे ख़िलाफ़ु वियो। साईं जा हमअसर सभु वञी होॾां भॻा, सवाइ ग़ुलाम मुस्तफ़ा बुरगड़ी, हसन बख़्शा या 2-3 जे, ॿिया सभु भॼी विया। त एंटी इस्टेब्लिशमेंट सियासत त हिते न पई थी सघे। ॿ रहियल सहल साईं जा अमरा 70s में छॾे विया। पोइ साईं नए सिर सॼी पंहिंजी ठाही आहे, नई जनरेशन ते कमु कयो, ऐं उहे प्रैक्टिकल पॉलिटिक्स कोन, उहा ज़हन साज़ी हुई। नई जनरेशन में उहा शागिर्द हुजे, उहो अदीब हुजे, उहो सिविल सोसाइटी जो माण्हू हुजे, जेको बि हुजे, उहो इन तरफ़ वधियो ऐं साईं उन सॼी नई जनरेशन ते कमु कयो, ऐं उहो जेको 50s 60s 70s में कयो, जंहिंजे करे लखे माण्हू पैदा थिया। पर उन जो अमली सियासत सां तालुक़ु कोन हो, उहा सॼी नई जनरेशन हुई। ऐं साईं रवायती अमली सियासत खां लातालुक़ करे चयो त बाबा हिकिड़ी अमली सियासत थींदी आहे ऐं ॿी आदर्शी सियासत थींदी आहे, त असीं चई आदर्शी सियासत वारा आहियूं। त उन में साईं ज़हन साज़ी कई ऐं उन पंहिंजो फ्रूट वरितो। माना लखें सिंध जे कुंड कुड़च में जेके मुआशिरो क़बाइली ऐं मज़हबी ऐं उनजे मुस्बत ॻाल्हियुनि ते नथो चवां, उनजे मनफ़ी पासनि जे थो चवां, उहो जेको हावी हो, उहो उन सॼे खे साईं उन मां रस्तो कढी जदीद क़ौमी नज़रियो जंहिंसां दुनिया हली पए, उन सां पंहिंजी नई जनरेशन खे ॻंढियो। त उन में सोच जी तब्दीली ज़रूरत हुई ऐं साईं उहो पंहिंजो किरदारु अदा कयो। हाणे मुख़्तलिफ़ दोस्तनि जो मुख़्तलिफ़ रायो आहे। साईं अदम तशद्दुद जो बानी, अदम तशद्दुद जी सियासत जो बि, पर अॼु साईं जीएम साहिब जेके फॉलोअर आहिनि, जॾहिं अमली सियासतनि था वञनि त चवनि था बाबा ज़हन त तब्दील थियो, पर हासिलात कीअं थींदी? सिंध जो माण्हू पंहिंजे वतन जो इख़्तियार वठंदो कीअं? हिकिड़नि जो चवणु आहे त बंदूक जे ज़रिए वठंदो या हथियार जे ज़रिए वठंदो, उहे वायलेंस जे लाइ विया। हिकिड़नि जो ज़रियो आहे त असां सिर्फ़ु तबलीग कंदासूं, ज़हन साज़ी कंदासूं, उन्हनि जो इहो आहे। माना हू का शइ अचीव करण जे बजाए पाण पार्टी ऐं हू सिर्फ़ु ज़हन साज़ी था करणु चाहिनि, ऐं असां इहो रस्तो ॾिठो त हर शइ जी पंहिंजे माण्हुनि जी ख़ुशहाली था चाहियूं, पंहिंजे वतन ते पहिरियों हक़ु आइनी तौर ते आणणु था चाहियूं, त उहो पब्लिक पार्टिसिपेशन खां सवाइ कीअं थींदो? असां दुनिया घुमियो आहियां काफ़ी, त दुनिया ॾिसे थी त मुल्कनि में हिकु त सिस्टम ऑफ गवर्नमेंट छा आहे, ॿ ह्यूमन राइट्स कंडीशन ठाहे, टियों उते जा माण्हू छा था चाहिनि, ऐं माण्हुनि जे चाहिण ऐं पब्लिक पार्टिसिपेशन जे लाइ असां सम्झो त ही जेको सिंध ते ग़ालिब आहे, मौक़े परस्त, मफ़ाद परस्त, अहिड़े क़िस्म जी क़यादत जे करे सिंध जी महरूमी आहे। उन करे हिकु तरफ़ जेके सिंध जा खसियल हक़ आहिनि, उन्हनि जे लाइ आवाज़ु उथारींदासूं, उहो त असीं जीअं सिंध में उथारींदासूं, सभिनी में उथारींदासूं। पर जेके मिलियल हक़ आहिनि, जिन ते उहो मनफ़ी ज़हन हावी आहे, उन करे उनजे अमली रस्ते जो दॻु हिकिड़ो कढियो अथऊं। असीं नथा चऊं त सभिनी खां बहितरु या सही आहे, असांखे जेको सम्झ में आयो आहे असां उन्हनि जे लाइ उहो रस्तो वरितो आहे, उन लाइ पंहिंजी कोशिशि कयूं था। ऐं एहतिजाज ऐं तबलीग खां सवाइ, ज़हन साज़ी खां सवाइ, सिविल सोसाइटी खां वठी, आम माण्हुनि खां वठी, सभु शइ खां वठी ऐं इलेक्शन्स ताईं
असां गॾे छॾियो आहे पोइ अमली रस्ते वठण लाइ को न को दॻ वठिणो पवे थो असांखे हीउ दुरुस्त लॻो आहे जिन खे ॿियो थो लॻे त उन्हनि खे उहो पंहिंजो निभो हुजे अच्छा SPU जेको आहे SUP जो चवणु आहे त पाकिस्तान यूनाइटेड स्टेट ऑफ पाकिस्तान करार ॾिनो वञे पाकिस्तान त उन जो सबबु छा आहे अगरि असां तव्हां खां पुछूं ॾिसो मुल्क ठहियो बि इन ते आहे त हीअ जेके मुल्क ई रियासतूं कोन ठाहियूं आहिनि पंजाब या अॻे सरहदूं आहिनि ख़ैबर पख्तूनख्वा बलोचिस्तान उन वक़्तु ब्रिटिश बलोचिस्तान हो ऐं स्टेट ऑफ कलात हुई उहा हुई या सिंध त सूबो हो जेको डिक्लेयर थियो हाणे मुल्क फेडरेशन ठाही इन्हनि आहे ॿियो पंजूं पार्टनर हो बंगाल इन्हनि गॾे हीअ फेडरेशन ठाही आहे हाणे इन्हनि जी ऑटोनॉमी इंश्योर माना इन लाइ शामिलु थिया त असीं पंहिंजी ऑटोनॉमी आइडेंटिटी क़ाइमु रखूं उन करे असीं था चऊं त उन जी बहाली इन सोच जी बहाली असीं करियूं त SUP थी चाहे त असां पाकिस्तान घणो क़ौमी मुल्क आहे हीअ रियासतूं पाकिस्तान जे फेडरेशन खे ठाहींदड़ ऐं उन्हनि जी ख़ुदमुख़्तारी लाज़िम आहे उन करे पाकिस्तान खे जेको मौजूदा आइन आहे उनखे मटाए ऐं त जीअं सिंध ते पहिरियों हक़ु सिंधियुनि जो हुजे पंजाब ते पहिरियों पंजाबियुनि जो हक़ु हुजे बलोचिस्तान ऐं KP जो बि साॻियो हुजे छो त इहो ई कोन मञियो वियो तंहिंजे करे बंगाल अलॻि थी वियो उन करे बलोचिस्तान में KP में सिंध में बि अॼु सेंटिमेंट्स जेके अलहदगीअ जा आहिनि उन सबब जे करे आहिनि त फेडरेशन पाण खे महदूद करण जे बजाए लामहदूद इख़्तियार खणी थी ऐं ताक़त जे ज़रिए उन ते कब्ज़ो करे थी ऐं पोइ उन करे असांजो आम माण्हू महरूम आहे पंहिंजनि हक़नि खां सिंध में अॼु जी जेका महरूमी आहे उन करे सिंध यूनाइटेड पार्टी चाहे थी त हीअ ऑटोनॉमस प्रोविंसिस हुजनि ख़ुदमुख़्तार सूबा हुजनि महदूद सब्जेक्ट्स उन में कम्युनिकेशन उन में सिक्योरिटी उन में करंसी खां वधीक ऐं ख़ारजा पॉलिसी इन खां वधीक वफ़ाक़ में शोभा हुजनि ई न जो छॾियो त असीं पंहिंजनि वतननि जी खे ख़ुशहालीअ लाइ पंहिंजी प्लान करियूं ऐं गॾिजी वफ़ाक़ में बाइज़त तरीक़े सां रहूं जेका सम्झूं पिया त हींअर असांखे उहो इख़्तियार बि कोन्हे ऐं न सिर्फ़ु इख़्तियार कोन्हे पर असां ते असांजा वसीला ग़सब कया था वञनि त उनखे इंश्योर करण लाइ इहो लाज़िम आहे त सूबनि जी ख़ुदमुख़्तारी ऐं फेडरेशन जी नई सिर आइन साज़ असेंबली जे ज़रिए जोड़ चक उहो ई हल आहे न त मुल्क 78 साल थी विया आहिनि सुधरे कोन पियो अॼु बि न पियो सुधरे ऐं इस्लामाबाद मां ठही रहिया आहियां पंजाब जे माण्हुनि सां राब्तो थियो उहे बि चवनि त असां वटि सियासी आवाज़ उथारण जी कान्हे जलसो जुलूस नथा करे सघूं KP जा माण्हू मिलिया बलोचिस्तान जा मिलिया त उन करे ऐं सम्झ में त ही ज़बरदस्ती जेको उन्हनि खे ताक़त जे ज़रिए रखियो वेठा आहिनि उनजो हल वरी बि तारीख़ी तौर ते ऑटोनॉमस प्रोविंसिस ऐं रियल फेडरेशन ठाहींदासूं त मुल्क हलंदो न त मुल्क में अनरेस्ट रहंदी अच्छा तव्हांजी पार्टी जो इहो बि मौक़िफ़ आहे त पाकिस्तान इस्लामिक रिपब्लिक न पर हिकु डेमोक्रेटिक रिपब्लिक हुजे उन मुतालबे जो छा पस मंज़र आहे ॾिसो उन जो पस मंज़र पाकिस्तान जो ठहणु इन लाइ पाकिस्तान ठही इन लाइ इस्लामिक रिपब्लिक ठहियो कोन हो जेकॾहिं ठहियो हुजे हा त जिना भला जंहिंखे क़ाइद था सम्झनि या फादर ऑफ नेशन था सम्झनि उहो उन किथे इहो चयो हुजे उन जी जेका यारहीं वारी तकरीर जी जेका कंदा आहिनि त उन में उन चयो त थियोक्रेटिक स्टेट कोन्हे त पाकिस्तान मज़हबी रियासत थी ठहियो कोन हो उन वक़्त जे इलाक़ाई अरेंजमेंट्स कई वई अक्सरती इलाइक़ा जेके मुस्लिम्स ऐं गैर मुस्लिम्स जा उन लाइ अरेंजमेंट कई वई ऐं इहा अरेंजमेंट सॼी ब्रिटिशर्स कई इन जे वरी पस मंज़र में ईंदासूं त हीउ जेको प्लान आहे प्रायर टू 1947
इनखे ॾिसणो पवंदो त उन्हनि ॿिन्ही वटि ही इस्लामिक रिपब्लिक कोन हो। उन करे जंहिं बुनियाद ते ठहियो आहे, छो तव्हां हिकिड़ी तव्हां ॿुधायो, उन वक़्तु 2 मज़हबी वॾियूं जमायतूं हुयूं, हिकिड़ी जमियत उलमाए हिंद, ॿी ही जमात इस्लामी। उहा त थोरो वक़्तु थी 42 में ठही, ॿिन्ही हिन मुल्क जे ठहण जी मुखालफ़त कई। न त इस्लामिक रिपब्लिक हुजे त सभु हामी हुजनि न, त बाबा अहिड़े क़िस्म जो मुल्क जे ख़िलाफ़ु आहे। उन करे ही ठहियो बि उन ते कोन्हे, ठहियो इलाक़ाई अरेंजमेंट्स ते हो त ही फेडरेटिंग यूनिट्स गॾिजी हिकिड़ो फेडरेशन ठाहिनि था। हा, 47 खां पोइ ही जेका ही पाकिस्तान ठही वियो, पोइ अनफॉर्चुनेटली इंडिया में या असांजनि इलाइक़नि में मक़ामी झेड़ा थिया, जेके पाकिस्तान ठहण खां पोइ थिया, अक्टूबर नवंबर खां पोइ थिया, जंहिंजे करे मास माइग्रेशन थी हुतां। न त मास माइग्रेशन प्लान में बि कान हुई पाकिस्तान जे ठहण में। पोइ हिंदुस्तान मां ईंदा या वरी हितां जा माण्हू उन इंडिया में वेंदा, त इहे प्लान में कोन हुई। तो असां इन करे था चऊं त या हाणे जवाबु वरी तव्हांजे जुमिले में कहिड़े में ॾियां त इन करे था चऊं त मुल्क इन बुनियाद ते ठहियो बि कोन्हे, ऐं उन करे महिरबानी करे असीं इहे टर्मिनोलॉजी आणणु मुल्क खे नुक़सानु ॾिनो। ऐं जॾहिं बि इन ते कयो आहे त ॾिसो पिया त अॼु ताईं बि इन हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, पर मज़हब जे नाले में असां वटि जेको मुल्क में टेररिज़म थिए सो अक्सर सॼो उनजो थिए थो। उन करे इनखे मटाइणु मुंहिंजे ख़्याल में बहितर आहे असांजे सोच मुताबिक़, तॾहिं ई पाकिस्तान सवलो थी हलंदो। अच्छा, SUP सम्झे थी त NFC खे ख़तमु कयो वञे ऐं सूबा पंहिंजे शहर जो हिसाब वक़ाफ़ खां वसीले फ़राहम कनि, तव्हांजी जमायत ईअं छो थी सम्झे? ॾिसो, असांजूं मिल्कियतूं 2 आहिनि, हिकिड़ा नेचुरल रिसोर्सिस, समुंड सिंध जी करियूं, एग्रीकल्चर, हाणे इहे असांजा आहिनि तव्हांजा वसीला। ॿियो अचे थो NFC में ईअं आहे त टैक्सिस जी कलेक्शन थी थिए, टैक्स इनकम टैक्स हुजे, जनरल सेल्स टैक्स हुजे, एक्साइज ड्यूटी हुजे या कस्टम्स, इहे सभु गॾिजी मथे गॾु था थियनि मर्कज़ में, पोइ उहे प्रोविंसिस में विरहाइजनि था पैसा। त उन करे इहो सदाईं जहिड़ो इहो थो रहे त पैसा केॾांहुं वञनि। हाणे हींअर बि NFC थियण वारी आहे अॻे महीने, हाणे उन में इहो जहिड़ो थींदो। हींअर मर्कज़ प्रपोज़ कयो आहे त असांखे अञा वधीक पैसा ॾियो। हाणे इहो पैसा ॾियण वठण जो हिकिड़ो, ॿियो वरी जेको 2 साल पहिरीं SIFC कयो अथनि, स्पेशल इन्वेस्टमेंट फैसिलिटेशन काउंसिल, हिकिड़ो पैरेलल इदारो मुल्क जे फेडरेशन में ठाहे छॾियो अथनि, त मुल्क जी मिल्कियत जा फ़ैसिला उहो इदारो कंदो। हाणे तव्हां मुंहिंजी मिल्कियत जा फ़ैसिला बि SIFC कंदी, मुंहिंजे टैक्सेशन में लॉयंस शेयर ॿिया खणंदा, असांखे जेको बचंदा हॾा उहे मोकिलींदा। उन करे सिंध नेशनल पार्टी ईंदी सम्झे त नेचुरल रिसोर्सिस जी, समुंड जी ऐं असांजी जेका या टैक्सेशन जी कमाई, उहा प्रोविंसिस जी प्रोविंस खे कलेक्ट करणु घुरिजे, ॾियणु घुरिजे। फेडरेशन जेकॾहिं महदूद हूंदी त उनखे हलाइण लाइ एक्सपेंसिस टैक्सिस मां हिसो वठे ऐं फेडरेशन खे हलाइनि। हिन वक़्तु बि फेडरेशन में 60 खां मथे इदारा आहिनि ऐं ॿियूं वरी मिनिस्ट्रीज़ वग़ैरह आहिनि, उहे त घटि आहिनि। त उहे 2010 में 17 मिनिस्ट्रीज़ ख़तमु कयूं वयूं, 18 तरवियूं, अमल में कोन आयो। NFC ठही आहे, उन ते आस्ते आस्ते हींअर जनरल सेल्स टैक्स, जनरल सेल्स न, पेट्रोलियम डेवलपमेंट लेवी हींअर 1.3 ट्रिलियन जी लॻाए मर्कज़ खणी वियो। पेट्रोल ते 80 रुपया हर लीटर ते मर्कज़ खणे थो। अच्छा, अॻे इहा जनरल सेल्स टैक्स में गॾु थींदी, पूल में थींदी, पोइ प्रोविंस भराइबी। त इहो झगड़ो ख़तमु करण लाइ इहो बहितरीनु तरीक़ो थींदो जो असां वसीला ऐं टैक्सेशन जो निज़ाम लोकल करे उन मां फेडरेशन खे हलाइण लाइ
टैक्सिस में हिसो सभु सूबा ॾियनि ऐं जेको उन्हनि जा अख़राजात आहिनि जेके 4 मिनिस्ट्रीज़ हूंदियूं तव्हां सुञाणो पियो त उन्हनि जा एतिरा अख़राजात न हूंदा उहे सेल्स टैक्स मां या इनकम टैक्स मां ॾेई सघनि था ऐं 2 जॾहिं अंग्रेज़ हो 1935 एक्ट उन वक़्तु बि जनरल सेल्स टैक्स ऐं घणा टैक्सिस सॼा प्रोविंसिस कलेक्ट कंदा हुआ उन में फेडरेशन जो तमामु मुख़्तसर हिसो हो त उन करे आउं सम्झां पियो त उहो ई बहितर फेडरेशन्स त ईअं हलंदियूं बाक़ी ही जेका हिते मनफ़ी सोच थी पई आहे त न फेडरेशन कोन्हे ही असांजा इंतिज़ामी यूनिट आहिनि इहो ई झगड़ो आहे जंहिं ते हले पियो नी सियासी झगड़े खे मुस्तक़िल तौर ते ख़तमु करण लाइ असां सम्झूं पिया त सिंध पार्टी वटि बहितर प्रोग्राम आहे फेडरेटिंग यूनिट ख़ुदि मुख़्तार हुजनि ऐं फेडरेशन 4 खातनि ते हुजे ऐं सम्झो बहितर नमूने हली सघे थी। अच्छा साईं ज़ैन शाह इहो ॿुधाइजो त सिंधी क़ौम परस्त सियासत में औरतुनि जी तादाद घटि छो आहे? मुस्तक़िल सियासत कंदड़ घटि आहे उन करे अमली सियासत में घटि आहे उन करे ऐं औरतूं मुख़्तलिफ़ वक़्तनि में थोरियूं अचनि थियूं पर उन्हनि जो तइदाद परसेंटेज वाइज़ छो त असां वटि इनिशियली घणो कैडर रूरल सोसाइटी मां आयो त रूरल सोसाइटीअ में गॾियल सोसाइटी नथी थिए औरत घर ताईं महदूद या ॿिए थिए थी त उन करे नौजवान त हॉस्टलुनि में हलियो वेंदो हो छोकिरियुनि जो तइदाद सफ़ा थोरो हूंदो हुयो हॉस्टल में थो ऐं हीअ GSM फेडरेशन मां GSM ठही आहे उहा सभु तालीमी इदारनि मां ठही आहे जेके सॼे माना सिंध यूनिवर्सिटीअ मां ऐं कराची यूनिवर्सिटीअ मां ठही आहे हाणे त यूनिवर्सिटियूं इलाही थी वियूं आहिनि त उन वक़्तु तइदाद कोन हो ऐं सम्झां पियो उन करे इहो हो पर हाणे जेको ट्रेंड आहे वधंदड़ ऐं उन करे थो चवां त छोकिरियुनि जो तइदाद हाणे स्टूडेंट लाइफ में वधे पियो हिकु ऐं ॿियो कुझु सोसाइटी ओपन थिए पई माण्हू अचणु वञणु रहे थो उन करे तइदाद वधंदो पर जेकॾहिं प्रोफेशनल शयुनि में औरतूं घटि आहिनि माना पंहिंजे पेरनि ते बीठल उन करे सियासत न करे सघंदियूं उन करे जेके असांजे अदड़ियूं असांजे 30-40 सालनि में के आयूं बि त उहे शादी खां पोइ घरदारी मलियूं हुयूं छो त अक्सरियत पंहिंजे शोबे में ज़रिए मुआश जो वसीलो मोटरसाइकिल जे पढ़ण जे करे सियासत ई ख़तमु थी वई उन करे मुंहिंजे ख़्याल में रूरल बैकग्राउंड ॿियो हिन जी औरत जी ख़ुदि मुख़्तार हैसियत फाइनेंशियल न रही आहे उन जे करे असां वटि घटि आहे तइदाद। अच्छा साईं इहो ॿुधाईंदो त तव्हांजे ख़ानदान जी का औरत कॾहिं सियासत में न आई इन जो सबबु छा आहे? हाणे 2 जनरेशन्स थियूं आहिनि त औरतूं आयूं आहिनि तालीम ॿी हासिलु कई आहे मर्द केतिरा आया आहिनि सियासत में तइदाद ॻणींदो न त उन करे मुंहिंजी भेण हूंदी डॉक्टर उहा जॾहिं स्टूडेंट हूंदी तॾहिं असां सां GSM हूंदी मूंखां वॾी भेण ऐं ॿियूं बि हिकिड़ी इहो उन करे उन सोसाइटीअ में तव्हांखे जेको सवेलाऊं डिफाइन करे वियसि त उन करे कोन आहियूं ॿियो अमली सियासत माना तक़रीबन 30-40 सालनि में इलेक्ट्रोल सियासत ई कंहिं कान कई ॿियो इहो पासो बि आहे त उन करे कोन आहियूं उन करे उन को ख़ासि सबबु कोन्हे पर जिन दिलचस्पी रखी उहे बि वरी अमली ज़िंदगीअ में मुंहिंजी भेण डॉक्टर थी त वारी डॉक्टरीअ में हली वई पोइ वरी गवर्नमेंट जॉब में हली वई त उन करे उन्हनि सियासत खे मुस्तक़िल मिज़ाजी सां करणु ऐं डेडिकेट करे हलाइणु छो हीअ क़ौमी सियासत आहे हीअ रवाजी इलेक्ट्रोल सियासत या हूअ न आहे पीपलनि लीगलनि वारी जंहिंमें जो तरीक़ो जो हिन में डेडिकेशन थिए थी त हर को पंहिंजे अमल लाइफ में असांजूं भेणूं या सौटियूं इहे 2 जनरेशन्स थियूं आहिनि त उहे सियासत में न आहियूं उहो अमली तौर ते पंहिंजे फैमिली लाइफ ऐं उन ताईं महदूद थी। अच्छा छा साईं जलाल शाह या तव्हांजे औलाद मां को सियासत में दिलचस्पी रखे थो? ॿुधनि त पिया पर कंहिं ते पाबंदी कान्हे
मिसाल बाबा इन जो राय जो हो तव्हां प्रोफेशनल इंजीनियर थिया ऐं सुठो इहो बहितरु थिए सची ॻाल्हि त आख़िर ताईं रिज़िस्ट कयईं त बाबा जॾहिं जॉब करी पियो त यू जस्ट कंटिन्यू इट पर मूं ग़लति कयो या सही कयो पर मूं पंहिंजे हुन ताईं उनखे जॉब खे गैर अहम कयो त उन करे औलाद मां कहिड़ा था अचनि छो त हीअ थोरी ग्लैमरस कान्हे थोरी डेडिकेशन वारी आहे त उहा ज़हन जेकॾहिं ठहे थो त पाण खे वक़्फ़ु करण जो त उहो हिन क़ौमी सियासत में जेको असांजो तरीक़ा छो इहा हिकिड़नि इख़्लाक़ियात उसूलनि ऐं नज़रिए ते बेस करे थी हाणे नज़रिए सां गॾु उसूल ऐं इख़्लाक़ियात लागू करण सां घणा जीएसएम वारा ई कावड़जी विया पिया घटि वधि ॻाल्हाइनि त बाबा इख़्लाक़ियात वरी छाजी हिन सियासत में वरी इख़्लाक़ियात कहिड़ी मोहबत ऐं जंग में हर शइ जाइज़ आहे अहिड़ा जुमिला ॿुधाईंदा असां त उन रहबर जा पोइ लॻायूं जेको चवंदो मोहबत में हर शइ जाइज़ हुजणु घुरिजे नाजाइज़ वारो इहो फॉर्मूलो जेको आहे एवरीथिंग शुड बी फेयर इन लव नथिंग शुड बी अनफेयर साईं जेम्स चयो बाबा पाण इन जा कोन इहे माण्हुनि जा ॿियनि जा जुमिला ॿुधी न थिजो सो उन करे ईंदड़ जनरेशन बि जेकॾहिं असांखे सुठो सम्झंदी ऐं पंहिंजे हिन में पंहिंजे क़ौम लाइ वक़्फ़ु करणु चाहींदी पाण खे त मुंहिंजे ख़्याल में थी सघो मुंहिंजे औलाद मां बि अची वञनि थी सघो अद जलाल जे औलाद मां बि अची वञनि सभु जवान आहिनि मुंहिंजे विचूं भाउ आहे उनजो पुटु अमेरिका में उहो डॉक्टरी पियो पढ़े मुंहिंजो वॾो पुटु आहे उहो 2 पुट आहिनि हिकिड़ो पढ़े पियो हिकिड़ो हाणे जॉब में लॻो आहे सो दे आर ओपन ऐं सियासत कनि उन ते कोन्हे हा बाक़ी असां वटि थोरो ट्रेंड मुख़्तलिफ़ आहे ऐं तव्हांखे मिसाल ॿुधायां मुंहिंजो वालिद 2 दफ़ा मेंबर ऑफ असेंबली थियो आहे नवाबशाह मां 90 में चयूंसि त हाणे तव्हां पंहिंजनि तव्हां बीहो पाण जवाबु ॾिनई त आउं कोन थींदुसि पोइ उते जेके अलाइज़ हुअसि उन्हनि चयसि त तूं पोइ पुट खे कंहिंखे कर आउं तॾहिं नंढो हुउसि पर अद जलाल उन वक़्तु उमिरि हो त चई त ख़ानदानी रिवायती सियासत जो आउं क़ाइल कोन आहियां मूं 10 साल मूं 2 टेन्यूअर ख़िदमत कई हाणे ॿिया अची कनि जेकॾहिं मुंहिंजनि पुटनि में या पोयनि में को जज़्बो हूंदो त ख़िदमत जज़्बो हूंदो त पाण ई कंदा बाक़ी इहो त आऊं पोइ उन खां पोइ भले नालाइक़ पुटु हुजे ऐं बेईमान हुजे पर न पर मुंहिंजो हुजे ज़ालिम हुजे इहो सिंध में वॾेरकी या क़बाइली सोच या सरदारी सोच इन जो क़ाइल कोन हो साईं बिल्कुलु बाबा मुंहिंजो ॿिए ज़हन जो मालिक हो उन करे हुनजो त असांखे औलाद खे बि मेंबर न कई चवंदो आहे पाण हूंदनि चवंदो अपनी घोट त नशा थी वेंदी पंहिंजो थींदुनि त पंहिंजी महिनत करे थियनि छो त पाण बि जॾहिं हिन नवाबशाह आया हुआ त सियासत त ॼामशोरे में हुई जेका रिवायती जेका इलेक्ट्रल पॉलिटिक्स हिते पाण अची ओताक ठाहे पंहिंजी जाइ ठाही ऐं हुन सोशल डेवलपमेंट लाइ जेके बि कम थी सघनि था उहे करे ॾेखारी त उन करे असां बि इन जा क़ाइल आहियूं त मुंहिंजो इख़्तियार मुंहिंजे औलाद ॾे वञे न क़ौमी कारकुन आहे जेको साले आहे ऐं वधीक अॻिते वधण थो चाहे ओ सदर थियणु घुरिजे ओ चेयरमैन थियणु घुरिजे मिसाल ॻाल्हि उन में उन करे आउं सम्झां पियो त जेकॾहिं औलादनि मां को आयो त झल कान अथनि ऐं पर ज़बरदस्ती बि कान्हे ऐं रिवायती जेको आहे त मूंखां पोइ मुंहिंजो उन जो आउं क़ाइल कोन आहियां बाबा वांगुरु अच्छा वज़ीर आला मुलाद अली शाह ऐं तव्हां पाण में हम ज़ुल्फ़ आहियो सियासत खां हटी करे छा आम ज़िंदगी में मेल मुलाक़ात थींदियूं आहिनि जी हा थींदियूं समाजी तरह सां जेके जीअं थींदो आहे रिवायती विढ़ियल कोन आहियूं ईंदा वेंदा आहिनि बाक़ी सियासत सो सफ़ा 180 डिग्री ते आहे ऐं उन सियासत खे सिंध दुश्मन सम्झां थो उन जी हुकूमत खे बेईमान सम्झां थो हाणे बेईमान ऐं सिंध दुश्मन सां सियासत हलाइण करे कीअं करे हा बाक़ी ज़ाती तालुकात में ख़राबी कान्हे का बि